नसीराबाद में सिंगार नूनारी की बाज़ियाबी लाइ 27 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो वियो आहे। 27 ॾींहंनि खां मुसलसल एहतजाज कयो पियो वञे। नसीराबाद में नूनारी बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां कल्ह ईद जो ॾींहुं हुयो, उन ते बि कारा कपड़ा ऐं कारा झंडा जेके आहिनि हथ में कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो वियो। ईद जे ॿिए ॾींहं ते बि मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ कारा वेस पहिरें ऐं झंडा खणी एहतजाज कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ धुरियुनि अॼु 27 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो। नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ 27 ॾींहंनि खां मुसलसल एहतजाज कयो पियो वञे, रैलियूं कढी पियूं वञनि। नूनारी बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतजाज कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां अॼु बि नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ कारा वेस पहिरीं झंडा खणी एहतजाज कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ धुरियुनि अॼु 27 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो। वाक़िआ ॻाल्हियूं पिया त नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ 27 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो वियो आहे। मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां अॼु बि नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ कारा वेस पहिरें झंडा खणी एहतजाज कयो वियो। मुख़्तलिफ़ धुरियुनि अॼु 27 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो। अवांखे इन अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन आगाहियूं पिया। नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ 27 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो वियो आहे। मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां अॼु बि नसीराबाद में सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ कारा वेस पहिरें झंडा खणी एहतजाज कयो वियो।